नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के मी प्रकाश में खबर ॾींदा हलूं त पाकिस्तान मुस्लिम लीग नून मी प्रकाश जे रथियल पार्टी कन्वेक्शन में मुस्लिम लीग नून मरकजी जनरल सेक्रेटरी एहसन इकबाल मी प्रकाश पहुतो। मरकजी अगवान एहसन इकबाल जो मुस्लिम लीग नून मी प्रकाश जी पार्टी अगवान पारा शानदार आजाणू मी प्रकाश मुस्लिम लीग नून जे कन्वेक्शन जी अगवानी मुस्लिम लीग नून जे सूबाई नायब सदर मसूद वसाण, सूबाई नायब सदर मिनारिटी विंग रूपचंद, डिवीजनल सदर मीर सफदर टालपुर ऐं ज़िले सदर बज़ार हुसैन शाह जिन जी अगवानी में प्रकाश जे मुकामी हाल में कन्वेक्शन थी गुजरियो। उन मौके ते एहसन इकबाल खिताब कंदे चयो त पाकिस्तान इन करे न ठहियो हो त दुनिया में हिक ॿिए गरीब ऐं फ़कीर मुल्क जो इज़ाफ़ो थिए। भारत, बांग्लादेश ऐं श्रीलंका पाकिस्तान खां पोइते मुल्क हुआ, हाणे इहे असां खां अॻियां निकिरी विया आहिनि। सिलेक्टेड वज़ीर आज़म पेट्रोल जे अघनि समेत आम वाइपे जी शयुनि खे महांगो करे पाण खे पको चोर साबित कयो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।